अफ़सोसनाक ख़बर है लाड़कानी मां सां शेयर कयूं पिया। कंबर भरिसां नसीराबाद वगण रोड ते तेज़ रफ़्तार वेगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो। हादसे में माउ ऐं पुट फौत थी विया। जी नाज़रीन, हादसे में मुंहिंजो दड़ो भरिसां ॻोठ बगी पंडी वासी शमसुद्दीन चनू ऐं संदसि पीरसन अमड़ नवाब ख़ातून ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि गणती जोगी हालत में चांडका इस्पताल पहुचायो आहे, जिथे डॉक्टरनि माउ ऐं पुट जे फ़ौत थियण जी तस्दीक कई आहे। हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं। लाड़काणे मां कंबर भरिसां नसीराबाद वगण रोड ते तेज़ रफ़्तार वेगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। माउ ऐं पुट फौत थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर है कंबर भरिसां नसीराबाद वगण रोड ते तेज़ रफ़्तार वेगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे में माउ ऐं पुट फौत थी विया। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणी मां आवाज़ जो रिपोर्टर रशीद समो सां सलाइन ते मौजूदु आहे। रशीद, छा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, कंबर भरिसां नसीराबाद वगण रोड ते तेज़ रफ़्तार वैन ऐं मोटरसाइकिल में वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में माउ ऐं पुट जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। ऐं हीउ जेको आहे हादसो नसीराबाद वगण रोड ते तेज़ रफ़्तार वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, जंहिंजे नतीजे में मुंहिंजो दड़ो भरिसां जो ॻोठ बगी पिंडीअ जो रहवासी आहे 40 सालनि जो शमसुद्दीन चनो ऐं संदसि 65 सालनि जी हुनजी अमड़ आहे नवाब ख़ातून ज़ाल मोहम्मद बख्श चन्नो, जेकी सख़्तु ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि उन्हनि खे ॿिन्ही खे पंहिंजो लाड़काने जे चाणका इस्पताल इमरजेंसी वार्ड इलाज लाइ दाख़िल करायो, जिते ज़ख़्मनि जी सट नज़र आंदे ऐं जेके आहिनि ॿई माउ ऐं पुट जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। ॿिन्ही जा जेके लाश आहिनि उहे ज़रूरी कार्रवाईअ बाद पुलिस वारसनि हवाले कया आहिनि ऐं ॿिन्ही जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। जी ठीकु आहे रशीद समूह, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवांजी वॾी महिरबानी।